PS11 लाड़काणो ते ताज़ो थियल नंढी चूंड में मौज़म अब्बासी जी कामयाबी के PP उम्मीदवार जमील सुमरो सखर हाई कोर्ट के इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज करे छॾियो आहे। दाख़िल कयल पिटीशन में इल्ज़ाम लगाया आहिनि त PS11 लाड़काणो तक ते थियल नंढी चूंड में धांधली करे हारायो वियो आहे, जंहिंमें हिन वधीक ॼाणायो आहे त JDA उम्मीदवार मौज़म अब्बासी जी कामयाबी वारो नोटिफिकेशन कालअदम करार ॾेई ॿीहर चूंड कराई वञे। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे जमील सुमरो चयो आहे त मां चूंडुनि वारे ॾींहुं ई शिकायतूं कयूं हुयूं त औरतुनि वारी पोलिंग खे 1.5 कलाक देर सां वोटिंग जो अमल शुरू कयो वियो ऐं केतिरनि पोलिंग स्टेशन ते औरतुनि खे वोट कास्ट करण खां रोकियो वियो। हुन चयो त मुंहिंजे एजेंटनि खे हिरासत कयो वियो। अहिड़ियूं शिकायतूं प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि खे उन वक़्तु ई कंदो रहियुसि, पर प्रिज़ाइडिंग ऑफिसर कंहिं ॿिए जे हुकुम खे फॉलो करे रहिया। हुन चयो त अदालतनि ते यकीन आहे मूंखे इंसाफ़ मिलंदो। PS11 ते असांजो जेको अवामी मैंडेट चोरायो वियो उहो असांखे वापसि मिलंदो। हुन चयो त मुंहिंजो केस मज़बूत आहे छाकाणि त रिटर्निंग ऑफिसर खे मुंहिंजे मुखालिफ़ उम्मीदवार जो फार्म बहाल ई न करणु घुर्जे हा, जॾहिं त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हुनखे नाल करार ॾिनो हो। ऐं मूं हिन पिटीशन में उहो पिणु ज़िक्र कयो आहे त जंहिंखे सुप्रीम कोर्ट नाल करार ॾिनो हुजे उहो इलेक्शन कीअं थो विड़ी सघे। नंढी चूंड में पार्टी वर्करनि मुंहिंजो भरपूर साथ ॾिनो आहे ऐं कंहिं बि गद्दारी नाहे कई।